एक बार हिकिड़े झोपड़ीअ में सतगुरु नानक शाह जन जा चरण पिया। उनजो नालो भाई लाला। वो खेती किसानी कंदो हो, मेहनत कंदो हो ऐं मुश्किल सां वीचारो अन्न कमाईंदो खाईंदो ऐं प्रभुअ जा गुण गाईंदो। वॾा वॾा महल छॾे राजा महाराजाउनि खे छॾे करे जॾहिं सतगुरु नानक शाह उन टूटी फूटी झोपड़ीअ में पहुता तो उन नगर जो हिकिड़ो नगर सेठ हो जंहिंजो नालो मलिक भागो। उनखे ॾाढी तकलीफ़ थी कि गुरु नानक देव महाराज की सॼी धरती सुञाणे, उन्हनि जे द्वारा कई चमत्कार थिया। मां उन्हनि जी सेवा कया हाँ, मूं वटि अचनि हा, बढ़िया। सॼे मां त शहर जो भंडारो करे पियो सघां, पर विया कंहिं उन्हनि ग़रीब वटि, फ़क़ीर वटि, जंहिं वटि ख़ुदि खाइण लाइ कोन्हे। उहो छा खाराईंदो सतगुरनि खे? ॾाढो अभिमान अहंकार। तॾहिं आयो पाण ऐं चवणु लॻो सतगुरु मुंहिंजे घर हलो, हिते तव्हां छा सेवा तव्हांखे मिलंदी, असां वटि हलो, मां तव्हांजी सेवा कंदुमि। अच्छा, हिते तव्हांखे कहिड़ो सुख आहे? सतगुरु चवणु लॻा हिते अमृत आहे। आहा, हिते मूंखे दिलि खे ॾाढो सुकून थो मिले। हे ग़रीब जेको भाई लाला आहे इहो मूंखे ॾाढो प्यारो आहे। अच्छा, छा खारायो अथव? ॾिसां त सही। हरे राम राम। हे सुको ढोढो, घीअ जी हिकिड़ी बूंद कोन्हे, हे साग। ओहो हो। अच्छा, तो वटि इन खां सुठो प्रसाद आहे? अरे हुकुम त कयो आहे सचे पातशाह। अच्छा, हिकिड़ो कमु कर, तूं भोजन थालीअ में पाए करे हिते खणी आ। बाबा घर हलो न, न असां हिते ई हलंदासीं। अगरि तोखे लॻे थो तो वटि सुठो भोजन आहे, तुंहिंजो ॾाढो वधीक पवित्र आहे, शुद्ध भोजन आहे, त तूं हेॾे खणी आ असां वटि हेॾे। ठीकु आहे बाबा। वियो, 56 भोग, तरह तरह जी मिठाइयूं पूड़ी पकवान ठाहे करे और सतगुरनि जे साम्हूं थाल हाज़िर कयो। तॾहिं सचे पातशाह महाराज श्री गुरु नानक देव जी हिकु हथ में हुनजो ढोढो खयो आहे, कंहिंजो? भाई लाले जो। ऐं ॿिए हथ में हुनजा पूड़ियूं खयूं, कंहिंजूं? मलिक भागो जी। ऐं ॿिन्ही खे थोरो सो दॿायो आहे त सतगुरु समाज खे, दुनिया खे ज्ञान पिया ॾियणु चाहिनि। सच जी कमाई कंहिंखे चइबो आहे, कपट जी कमाई कंहिंखे चइबो आहे। जीअं ई सतगुरनि ॿिन्ही खे निचोड़ियो आहे, दॿायो आहे, त ढोढे मां खीर जी धार वहणु लॻी। खीर जो ॼण झरनो वही पियो आहे। अखियुनि सां ॾिठो, सभिनी हैरान थी विया। ऐं जेॾी महिल उन सेठ जे पूड़ीअ खे उनखे दॿायो अथऊं त सात संग जी खून जी धार वहणु लॻी। ॾिसी सभु चकित थी विया, हथ जोड़े करे चवणु लॻा सतगुरु हीउ कहिड़ो करिश्मो आहे, हीउ कहिड़ो चमत्कार आहे, इन सां असां छा सम्झूं? तॾहिं सचे पातशाह गुरु नानक देव महाराज जन चवणु लॻा त भाई ॾिसो, हिन ग़रीब जे रोटीअ मां जेको खीर निकितो आहे न, इहा हिन जी महिनत जी, ईमानदारी जी कमाई आहे। हिन सच जी कमाई खाधी आहे, भले सादगीअ सां रहियो आहे, भले सादो भोजन हिन पातो आहे, पर कॾहिं कंहिंसां कूड़ न ॻाल्हायो आहे, कॾहिं कंहिंखे धोखो न ॾिनो आहे, कॾहिं हिन कपट न कयो आहे, पंहिंजी महिनत जी खाधी अथई। ऐं हिन जे भोजन मां खून इन करे निकितो आहे त हिन जे भोजन में बेईमानीअ जी कमाई आहे। हिन कई माण्हुनि खे धोखा ॾिना आहिनि, कई माण्हुनि जा हक़ खाधा आहिनि, छल कयो अथई, फ़रेब कयो अथई। इन करे उहो फ़रेब, कपट, बेईमानी हिन जे भोजन में नज़र थी अचे। तव्हांखे ईअं नज़र न अचे हा, अॼु मां तव्हांखे ॾेखारे छॾी। हा हा, भाई लालो त गदगद थी वियो, प्रेम जी समाधि लॻी वई। ऐं मलिक भागो जेको सेठ हो उहो रोअणु लॻो, चवणु लॻो सतगुरु सच आहे, तव्हां सच था चओ, मां कूड़ न ॻाल्हाईंदुमि, मुंहिंजी कमाई बेईमानीअ जी आहे। हाणे मुंहिंजो निस्तार कीअं थींदो? मां वचन थो ॾियां सतगुरु सचे पातशाह जीअं तव्हां आज्ञा कंदव तीअं मां कंदुमि। तॾहिं मलिक भागो खे सतगुरु नानक शाह सच जी राह ॾेखारी आहे। चई ईमानदारीअ सां खा, ॿियो वंडे खा। तूं कॾहिं दान न कयो आहे, कॾहिं कंहिंखे खारायो न आहे। ॾिसंदा आहियो गुरुद्वारनि में आहा 12 ई महीना लंगर हलंदा रहंदा आहिनि, 8 ई पहर
अमृतसर साहिब में वञो 24 कलाक, शीशगंज गुरुद्वारे में वञो, जेॾीमहिल वञे जात पात कुझु न, हिंदू मुसलमान सिख ईसाई कोई भी जात पात हुजे, प्रेम सां भोजन हिकु साथ वेही करे खाईंदा आहिनि। हिते ब्राह्मण वेठो आहे, बगल में मुसलमान वेठो आहे, बगल में ईसाई वेठो आहे, बगल में कोई अरबपति सेठ वेठो आहे त उनजे बगल में रिक्शा हलाइण वारो वेठो आहे। इहा ई ऊंच नीच जी समाप्ति करणी आहे, भेदभाव ख़त्म कयूं। चौधन गुरु नानक देव।